وعلى آله وصحبه وآل بيته أجمعين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا ادخلوا في السلم كافة صدق الله مولانا العظيم وقال الله تبارك وتعالى في مقام آخر في شأن حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما بلند آوازاں صلاة شریف جو نظرانو اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد بعدد ما في علم الله صلاة دائمة بدوام ملك الله اسٹیج تے بیٹھل نہایتی واجب الاحترام معزز علماء و مشایخ اکرام حضرت پی سئی سردار جنجا خلفاء کرام سامو ویٹھل مان واری عزت واری پیاری جماعت سے بولی السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ تمہارا ساج اکڑے برگزیدہ عالم امام العارفین حضرت پی سین روزہ دھنی رضی اللہ تعالیٰ عنہ جو سچے فقیر استاذ العلماء حضرت علامہ مولانا سائیں مفتی عبدالرحیم رحمت اللہ علیہ جے بارہ جے تقریب میں شریک آئیوں مفتی صاحب رحمت اللہ علیہ جے خدمات تے تواسا سب کھین خراج تحسین پیش کیوں تھا آئین جے واسطے درجات جے بلندی جے واسطے دعاوں آئیوں اللہ تبارک و تعالی سائیں مفتی صاحب رحمت اللہ علیہ جا درجہ بلند فرمائے امام العارفین حضرت پیر سید روزہ دھیر رضی اللہ تعالیٰ عنہ جو قرب نصیب فرمائے آمین اللہ تبارک و تعالیٰ کلام پاک کے اندر ارشاد فرمائے اے ایمان وارو ادخلوا فی السلم کافہ اسلام میں پورا پورا داخل تھے لا الہ الا اللہ محمد رسول اللہ جو کلمہ پڑھے آئے ان کلمے جو جگہ تقاضاؤں ہیں وہ سب تقاضاؤں پوریوں کہو پکا آئی سچا مسلمان بن جو ایڑا پکا آئی سچا مسلمان جو تمام جو عمل تمام جو کردار تمام جو معاشرے میں اٹھن رہے ہیں یہ سب خود آئے تو تمہیں سچا مسلمان آئے تمام کے ان بدھائیں جی ضرورت نہ پوے تو ماں بھی مسلمان آیا تمام کے تعارف کرنے جی ضرورت نہ پوے حضرت روزہ دھنی جو فقیر آیا سیدنا غوث العظم جو مرید آیا نے تماجے عمل میں تماجے کردار میں تماجے اٹھن ویہن میں پتو پوے تو تمہیں سچا مسلمان اللہ وارن جا عاشق جا غلام اللہ وارن پوری زندگی ان جے لائے پانچی زندگی وقف کرے چھلی مسلمانن جے
हिदायत के वास्ते तो जिए कलमे जा जेके हक आहिनि उहे अदा थियनि, मुसलमान सही माना में मुसलमान बणजनि। अॼु ही जेको ज़मानो आहे अवां आलिमनि खां ॿुधो, फितने वारो ज़मानो आहे। हर पासे खां अकायद अहले सुन्नत जे मथां हमला थियनि पिया, पर इन सॼे माहौल में अवां जो ईमान, अवां जो अक़ीदो महफूज़ तॾहिं आहे जॾहिं तव्हां जी सोहबत आलिमनि सां हूंदी। तव्हां पंहिंजे आलिमनि जा, पंहिंजनि बुज़ुर्गनि जा लिखियल किताब, मुर्शिदनि जूं मलफूज़ातूं, मक्तूबात, उन्हनि जो मुतालियो कयो ऐं उन्हनि खे विर्द में रखो। तॾहिं अहिड़े फितने वारे ज़माने में तव्हां जो ईमान ऐं अक़ीदो बचंदो। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां असांजो अक़ीदो हज़रत पीर साईं रोज़े रज़ियल्लाहु तआला अन्हु जे ग़ुलामनि जो अक़ीदो पाक ऐं साफ़ ऐं सचो अक़ीदो। असांजे हिन अक़ीदे जे सफ़ाई जे लाइ इहो ई काफ़ी आहे त असीं हज़रत रोज़े धणी जा ग़ुलाम आहियूं। हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह खे जेको हंड मिलियल हो पीर साईं रोज़े धणी रज़ियल्लाहु तआला अन्हु जे फैज़ मां हिकिड़ी झलक हुई जंहिं सॼे सिंध खे मोहे विधो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, इहो कमाल हो हज़रत रोज़े धणी रज़ियल्लाहु तआला अन्हु जे फैज़ में। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, जामिया राशिदिया, जंहिं जामिया राशिदे खे जेको जामिया राशिदिया पीर साईं रोज़े धणी रज़ियल्लाहु तआला अन्हु जे साए में हली रहियो आहे, उन जामिया राशिदिया खोड़ सारा आलिम, जय्यद मुक़्तदर उलमा अहां सिंध वारनि खे ॾिना। इहो जामिया राशिदिया जो सिंध ऐं पाकिस्तान वारनि जे मथां वॾो अज़ीम एहसान। ऐं अल्हम्दुलिल्लाह, इहो साफ़ अक़ीदो असांखे दोस्त ॿुधाईंदा आहिनि। छो त अॼुकल्ह जेको माहौल हले थो, सुन्नत में भी जेके सुन्नी सदाईंदा उन में भी ॿ नंबरी अची वई आहे। जी तव्हां आलिमनि खां ॿुधो, सुन्नी सदाए ऐं वरी सहाबा जे नाले ते या नारे ते चिड़े, उहो सुन्नी नथो थी सघे। सो अर्ज़ करण जो मक़सद, दोस्त ॿुधाईंदा आहिनि त जेकॾहिं असां वटि को सिकंदरी हूंदो आहे आलिम ऐं हाफ़िज़, ॿियनि जे लाइ असीं थोरो लवाईंदा आहियूं। अलाए ख़बर न आहे किथे हिन में रिफ्स जो अंदरि मादो पियल न हुजे, पर जॾहिं ॿुधंदा आहियूं त सिकंदरी आहे त अखियूं ॿूटे हुनखे रखंदा आहियूं। छो त सिकंदरी जो अक़ीदो कॾहिं बि फिरी नथो सघे। इहो अक़ीदो असांखे कंहिं ॾिनो? इहो अक़ीदो असांखे किथां मिलियो? इहो अक़ीदो असांखे हज़रत रोज़े धणी रज़ियल्लाहु तआला अन्हु सेखारियो। अल्हम्दुलिल्लाह, हिन वक़्तु इन ॻाल्हि जी अशद ज़रूरत आहे पंहिंजे अक़ीदे ते, जेको अल्लाह वारनि मुर्शिदनि जंहिं अक़ीदे जी प्रचार सैयदना गौसुल आज़म कई, जंहिं अक़ीदे जी प्रचार हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कई, जंहिं अक़ीदे जी प्रचार हज़रत गौस बाउल हक़ रहमतुल्लाह अलैह कई, जंहिं अक़ीदे जी प्रचार हज़रत लाल शाहबाज़ कलंदर कई, जंहिं अक़ीदे जी प्रचार इमामुल आरिफीन हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ियल्लाहु तआला अन्हु कई। उन अक़ीदे खे मज़बूतीअ सां वठण जी ज़रूरत आहे। सुभान अल्लाह। तव्हां असां अॼु अर्ज़ कयूं हिन जाइ ते त असां पाण बि
इन अकीदे ते मजबूती से इंशाअल्लाह अज़ीज कायम होंदासूं, पंहिंजे औलाद ते भी नज़र रखंदासूं। औलाद ते नज़र रखो, किथे एड़न जेकॾहिं मुल्लनि ऐं मौलवियुनि जे जलसनि में हलियो वियो अहिड़ो अक़ीदो जेको ग़लति अक़ीदो, जेको अल्लाह वारनि जे वलीअनि जे अक़ीदे जे ख़िलाफ़ अक़ीदो हुजे, इन अक़ीदे खां पंहिंजे औलाद खे बचायो। अल्लाह ताला फरमायो, ऐं ईमान वारो सच्चा ऐं पक्का मुसलमान बणिजो, तव्हांजो अक़ीदो बि पाक ऐं साफ़ हुजे, तव्हांजे अक़ीदे में सहाबा जी भी मोहब्बत हुजे, अहले बैत जी भी मोहब्बत हुजे, ऐं तव्हांजो अमल भी, तव्हांजो किरदार भी मुसलमाननि वारो हुजे। मुआशरे में उथण वेहण कलमो असां खां इहा घुरो करे थो, तकाज़ा करे थो त असीं कलमो तो पढ़ियो आहे ऐं उन जा हक़ अदा कयूं, सच्चा मुसलमान बणिजो। असांजी सीरत, असांजी सूरत, असांजो किरदार मुआशरे में उथण वेहण शादियूं गमियूं सॼो इहो असांखे ॿुधाए त तव्हीं सच्चा मुसलमान आहियो, असीं सच्चा मुसलमान आहियूं। अल्लाह ताला हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जे मज़ार पुरनवार ते किरोड़ा रहमतुं नाज़िल फरमाए। मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह सॼी ज़िंदगी इन अक़ीदे जे हिफ़ाज़त जे लाइ झर जंग ऐं वॾा सफ़र करे तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, इन जे लाइ त जीअं मुसलमाननि जो अक़ीदो बची पवे। छो त जेकॾहिं अक़ीदो महफूज़ आहे, अक़ीदो सही आहे, पोइ जेकॾहिं अमल में का ख़राबी आहे त अल्लाह सही महिरबान आहे, माफ़ करे सघे थो, माफ़ करण वारो आहे, उमेद आहे। असां अमल में सभु कोताही कंदड़ आहियूं, असांजे अमल में कोताहियूं आहिनि, अमल में कोताही माफ़ थी सघे थी, पर अक़ीदे जी कोताही कॾहिं बि माफ़ न थी। छो त जेकॾहिं अक़ीदो ख़राब आहे त ईमान ई ख़तम आहे। हा, इहो बि ॾिठो वियो त साहबा जे ज़माने में, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो शख़्स आहे, हुन को बि अमल न कयो, हुन रुगो पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन जे लाइ जन्नत जी शाही ॾिनी। उहद जंग में हिकिड़ो शख़्स हुयो, जॾहिं मुसलमान उहद जंग में बरसरे बेकार हुया काफ़रनि जे साम्हूं मुक़ाबले में, खज़रज कबीले जो ग़ालिबन फर्द हुयो, मुसलमाननि जो पक्को दुश्मन हुयो। ॿाहिरि वियल हो, जॾहिं मदीने शरीफ़ पहुतो, ॾिठई, पुछा कई, उनजे कबीले जा खोड़ सारा माण्हू मुसलमान थिया, रूह जा मुसलमान त कोन थियो, पर मुसलमान जो वॾो दुश्मन हुयो। पुछा कई त केॾा विया आहिनि, फिरानो किथे आहे, फिरानो किथे आहे, ॿुधायोसि त सभु जंग ते विया आहिनि। ऐं अल्लाह साईं जॾहिं कंहिंजो सीनो खोले, उते अल्लाह तबारक व तआला इनखे हिदायत नसीब फरमाई, उनजूं अखियूं खुलियूं, उनजो अंदर रोशन थियो, कलमो पढ़ी, ख्याल कई त अल्लाह जो रसूल, हे अल्लाह जा प्यारा माना सभु जंग ते ऐं आऊं हिते सिधो आयो, उहद जे मैदान में लड़न लॻो, विढ़ण लॻो, कंहिंखे का ख़बर न हुई। जॾहिं जंग ख़तम थी वई, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम फरमायो त जेके ज़ख्मी मुसलमान आहिनि या मुसलमान जा जेके जिस्म आहिनि उहे गॾु कयो। हिकिड़ो सहाबी सॻोरो हुनजो अज़ीज़ मथां बीठो, अञा उहो ज़ख्मी आहे, उनजे अञा कुझु साह बाक़ी आहे, मथां बीह करे हैरान थी वियो त ही कीअं हिते। पुछीसि त कर ख़बर फिलहाल, सीरत जे किताबनि में नालो आहे, मूंखे इहो नालो ज़हन में न आहे, फिलहाल कर ख़बर
तू कौमी गैरत जे बुनियाद ते हिते आयो आहीं या तोखे ईमानी गैरत आहे यानी कलमो पढ़ी मुसलमान थियो आई अल्लाह जे रसूल जे मोहब्बत में आयो या कौमी गैरत जे बुनियाद ते जो तुझा ॿिया माइट विढ़नि पिया उन चयो त न मूंखे अल्लाह ऐं उनजे रसूल जी मोहब्बत थी वठी आई ऐं कलमो पढ़ी वियो मुसलमान थियो आहियां ईअं चई दम परवाज़ थी वियो उन सहाबी सबरे नबी करीम अलैहिस्सलाम वसलाम जी खिदमत में इहो हवाल अर्ज़ रखियो या रसूल अल्लाह फिलाओ शल फरमाओ ओ ही जंग जे मैदान में आखिरी पसार में मूंखे मिलियो मूं ही पुछमांसि त ही चई नबी करीम अलैहिस्सलाम वसलाम फरमायो सदक़ व इन्नहु मिन अहलिल जन्नह उन सच चयो आहे जन्नती आहे उन को भी अमल न कयो रुगो उन पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज़रत अबू हुरैरा इन सहाबी जे लाइ फरमायो त इन न का नमाज पढ़ी का भी न को रोज़ो रखी न को अमल कई पर को भी अल्लाह जे रसूल उन जे लाइ फरमायो त जन्नती आहे तंहिंजे करे मुसलमान पंहिंजो अक़ीदो दुरुस्त रख अमल भी तो जो दुरुस्त हुजणो घुरिजे पर सब खां अवल अक़ीदो अमल ॿिए नंबर ते आहे अक़ीदो दुरुस्त रख ऐं उहो अक़ीदो रख जेको अक़ीदो अल्लाह वारनि तव्हां असांखे सेखारियो आहे अॼुकल्ह जे जेके हे मुला